तालकेकोट गुलाम मोहम्मद जे क़दीमी माली ॻोठ बागात वासी 21 सदी दौर में भी पीअण जे साफ़ पानी का महरूम नज़र अची रहा आहिनि। माली ॻोठ बागात में सन 1998 में वर्ल्ड बैंक जी फंड में तामीर करायल वाटर सप्लाई जी स्कीम हिन वक्त ॻोठ जे वधंदड़ आबादी सबब वाटर सप्लाई स्कीम न हुअण बराबर लगी रही है। ॿिए तरफ़ घरनि में पानी न पहुचण करे ॻोठाणनि स्कीम जे तलाउनि मां गैर क़ानूनी डायरेक्ट पंप लॻाए पानी पिणु खणणु शुरू करे छॾियो आहे। उन मौक़े ते माली ॻोठ बागात वासी पंहिंजी दर्द किथा सिंध टीवी न्यूज़ सां हिन रीत बयान कनि था। असां वटि पानी जो एॾो बोरान आहे ऐं वाटर सप्लाई ॿ ई आहिनि। असां वटि हींअर आबादी जेको 8 खां 9 हज़ार आबादी आहे ऐं वाटर सप्लाई में 3 खां 4 ॾींहंनि खां मथे पानी कोन थो हले असां वटि हुजे। पानी अचण सां परेशान आहे। गटर में हर ॾिसो भला तव्हां पंप में हर पानी गटर में सभिनी में पानी अचे थो। हर सब परेशान हूंदा है। घर में पानी गटर जो अचे तो ते बेचारा ॿार जेका पंहिंजा तिला खणी वाटर सप्लाई ते भरियो वञनि था, पोइ ॾाढी परेशानी थींदी आहे। असांजो पानी पूरो थिए कोन थी। असांजे तालाब उन टाइम 2 तालाब आहे, उनखे 20 साल थी विया, 21 खां 22 साल थी विया आहिनि। माली ॻोठ बागात वासियुनि अपील कंदे घुर कई त वाटर सप्लाई कानून ते अमल कराइण समेत ॻोठ जी वधंदड़ आबादी ते नज़र रखंदे वाटर सप्लाई स्कीम में वधीक 2 तला तामीर कराए नई मशीनरी ॾिनी वञे त जीअं पीअण जो पानी घर घर पहुची सघे। कैमरामैन शाहिद ख़ासकली सां गॾु जावेद कालरो, सन टीवी न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद।